पर आसमान वारन जेला नरुगे इंसान जेला पर जिन्न में मलाइकन जेला जो मदीने वाला साईं अल्लाह जी रहमत जो छप्पर ही छाव जितना मानू आयो तो सुभान अल्लाह जो आवाज लगे तो एकड़ो गर्मी मुझायो था जो मींह मुझायो था वारी बोल जा कढ़ाए लायो वरी जो मींह वसे मुझे फोन कदा ना कत्तर ईंदो न कदा से वारी वगे दुआ करे बुरी लो बाबा कौन मुडता अल्लाह बचाई दो अल्लाह तवाजी तवाजे फसलन जी तवाजे घरन जी अल्लाह हिफाजत कर बला जे को डाई तो बुरी जा पीना थी अल्लाह छडी दो न रिस्क जो ठीको मदीने वाले मीर जे सदके रब हिते में संभाल रहे तो अगते में संभाल रहे तो सल्लल्लाहु अलैहि या अना मोहब्बत समी जो सल्लल्लाहु अलैहि या लजपाल नबी जो दुनिया के अचण रहमत जा पेकर बणजी आया गरीबन जा गमख्वार बणजी आया मिस्कीनन जा मददगार छोरन जा छपर बेसहारा जा सहारा गरीबन जा बेवतनन जा मुसाफिरन जा मदीने वाला साईं सहारा बणजी आया हिते पे कब्र में पे महशर में पे उन लजपाल नबी दे सदके रब मेहरबानियों फरमाईंदो अजवाणू पुछन था मीलाद छो था मल्हायो मीलाद किथे लिखला मीलाद जो मुस्तफा दे अचण जो तस्करो पढ़ी त सचो कुरान भरियो पियो हिकु न चार न हज़ारे हदीसूं जंहिंमें दिलबर नबी जे आमद जो रब पाण तस्करो कयो मुस्तफा खुद पंहिंजे आमद जो तस्करो फरमायो पर जेके इश्क वारा हूंदा आहिनि उहे दलील या सबूत न पुछंदा आहिनि यार अचे त आशिक़ जी त यार ठरंदो न मोहब्बत वारे जी त दिलि ठरंदी न पर जेकॾहिं दलील पुछी तो अल्लाह के कुरान खां पुछ रब जो फरमाया अय्युहन नास ए इंसानो रुगे मुसलमानन के खिताब नहीं रुगे मोमिनन के खिताब नहीं रुगे मञण वारन के खिताब नहीं पूरी इंसान जात के अल्लाह जो सदवा रब जो फरमाया अय्युहन ए बलोचिस्तान वारो ए सिंध वारो ए हिंद वारो ए अरब वारो ए अजम वारो ए शर्को गरब वारो शिमालो जुनूब वारो हर इंसान जात के रब जो सद थियो या अय्युहन नास कद जाअकुमुर रसूल बिल हक़ मिन रब्बिकुम मुझो रसूल हक वारो सच वारो अची वियो रसूल जो अची वियो जो रसूल बस इहो ई मिलाद आहे जेको असां मल्हाईंदा आहियूं सॼो महीनो मिलाद मल्हायूं क़ुरान ॿिनि लफ़्ज़नि में ॿुधायो त कद जाअकुम ताक़ीद तव्हां वटि अची वियो अजीरो रंगड़ो रथीरो
अजीवियो रंगेड़ो रचीवियो आयो नबी सरदार अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार चो अजीवियो हथ मथे अजीवियो हिकिड़ो करो चवंदा मूवी भरनि पिया वरी मलाइका मूवी भरनि था पिया इहा मूवी वरी गुंबद खजरा जे साम्हूं सोने नबी जे अॻियां पेश थी हुई चो अची वियो रंगेड़ो रची वियो अल्लाह कंदो बेड़ा सभिनी जा पार फरमाए तया अय्युहन्नास कद जाअकुमुर रसूल ए इंसानो तमाम वटे रसूल अची वियो बिल हक हक सा सच सा हक वारो रसूल तमाम वटे अची वियो किथों आयो केड़े वतन खां आयो चूई खायो पुछा कदो बादल पर सही मातली को सही मातली को चंदो से मातली खायो कोई चंदो दादू खायो कोई चंदो सिंध खायो मालिक तो जो रसूल ते तो असाने आयो मक्के खायो मदीने खायो हिजाज खायो किथा आयो रब फरमायो तुम रब्बकुम तव्हांजे रब वटायो तव्हांजे रब वटायो तव्हांजे परवरदिगार तव्हांजे पालनहार वटायो वीर मर्द असहाबी कुराड़ो असहाबिया गोठ जा माण्हू अचे गॾु थिया नवां नंढा नौजवान मर्द औरतूं नंढा वॾा गॾिजी चवनि त तो मुस्तफा तूं ज़ियारतूं कयूं हुयूं मदीने वारे जा दीदार कया हुया असांखे ॿुधाए त असांजो नबी तो कीअं ॾिठो असांजे नबी जी का ॻाल्हि करे ॿुधा त असां बि जुमिलो ई हिकिड़ो चयो जे पुछण वारा पुछो था नबी जी सिफ़त तारीफ़ तौसीफ़ त पोइ ॿुधो الرسول अला क़द्रिल मुरसल जेको आयो हो अचण वारो पंहिंजे मोकिलींदड़ जे रंग में आयो हुयो मुस्तफा जो शान का पुछण चाहियो न त मुस्तफा पंहिंजे रब जे रंग में रंग थी आयो जे मदीने वारे जी कुवत ॾिसण चाहियो रब जी कुवत ॾिसो मुस्तफा जो हुस्न जमाल पुछो था तो उनजे रब जो हुस्न जमाल पुछो जे मुस्तफा जे दीद ॾिसण जो पावर पुछो था त उनजे मोकिलण वारे रब जे दीद जो पावर पुछो जेके रब मोकिलियो उनखे पंहिंजे शान सां पंहिंजे रंग में रंगे मोकिलियो सारी दुनिया जे माण्हुनि जो ज़बानूं करजी अल्लाह जी तारीफ़ करे खुदाए नथियूं सघनि सारी दुनिया जा कलम गॾिजी अल्लाह जी सिफ़त सना जो हक़ नथा अदा करे सघनि इहे सारी दुनिया जो ज़बानूं कलम गॾिजी मदीने वारे पीर जी वाखाण करे नथा सघनि रब फरमायो कद जाअकुमुर रसूल बिल हक़ मिर रब्बिकुम तव्हांजे पालनहार वटां तव्हांजे रब वटां उहो रसूल तव्हां वटि आयो आहे तव्हां इंसान में मुंहिंजो रसूल पहुतो आहे
खैरल लकुम। वो उन ईमान आयो उन नबी ते ईमान आयो जेको किताब खणी आयो आ उन्हें ते ईमान आयो जेका शरीयत खणी आयो आ उन्हें ते ईमान आयो जेको पैगाम रब जो खणी आयो आ उन्हें के मञो। जेकॾहिं तव्हां फआमिनू खैरल लकुम जे मञंदो त तव्हांजे लाइ खैर तव्हांजे लाइ भलाई आ तव्हांजी सोभ आ तव्हांजी कामयाबी आ तव्हांजो छुटकारो खणी आयो आ तव्हांजी निजात खणी आयो आ तव्हांजे लाइ जन्नत जो गिफ्टो खणी आयो आ। इंसानो ए धरती वारो मुझो नबी तव्हांजे मुंहुं आयो आ हाणे तव्हांजो हक़ आ त इन नबीअ ते ईमान आणियो उनजी इज़त अज़मत शान खे मञो उनजे मर्तबे ऐं मान खे मञो उन जेको शरीयत ऐं सुन्नत जो पैगाम आंदो आ उन ते अमल पैरा थी वञो त खैरल लकुम तव्हांजे लाइ भलाई आ तव्हांजे लाइ खैर। जेकॾहिं तव्हां इनकार कंदो मुंहिंजे नबी जे दीन खां सुन्नत खां शरीयत खां इस्लाम खां दीन खां इनकार कंदो तव्हां उन खां पुठीरा थींदो فإن لله ما في السماوات والأرض वो आसमान ज़मीन जो बादशाह जो हुकूमतूं अल्लाह जो बादशाह अल्लाह। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे नबीअ जो इनकार कंदो त नबीअ जे शान में कमी न आई या न ईंदी छो त उन जो मालिक उन जो मोकिलण वारो उहो आहे जेको आसमाननि ज़मीनुनि जो मालिक अल्लाह। नबी के मोकिलण वारो अल्लाह जेको महबूब के जे इज्जतुन अज़मतुन सां नवाज़ियो उहो अल्लाह जे मञंदो त तव्हांजे लाइ खैर आहे मञंदो त तव्हांजो फ़ाइदो आहे न मञंदो त अल्लाह ज़मीन आसमाननि जो मालिक आहे तव्हांजे न मञण सां न रब जे शान में कमी ईंदी न नबी जी अज़मत में कमी ईंदी नुक़सान तव्हांजो पंहिंजो आहे जे मञंदो त नफ़ो तव्हांजो पंहिंजो आहे। समझ में आई जे न समझी आ वो मदे गणे मुझी गाल ही कोन समझी जे समझी आ जोर मदे गणे खुदा खुश कदो वठी परिवार अल्लाह जो रहमतूं तव्हां ते वसंदियूं। रब जो फरमाए त मुंहिंजे नबी खे मोकिलण वारो मां अल्लाह आहियां उनखे इज़तूं अज़मतूं रिफ़ातूं बुलंदियूं ॾियण वारो मां अल्लाह आहियां। तव्हां ॾे मोकिलियो अथम त उनजो क़दुरु कयो था या नथा कयो। हिकिड़ो ॻोठ आहे सॼो मुंहिंजा मुरीद आहिनि मां जे मोकिलिया मौलवी साहब मोहम्मद हनीफ खे ॻोठ वारा ख़ुशि थींदा हुआ मुर्शिद जो कासिद आयो ख़ुशि थींदा न हिकिड़ो बूथ चिको कयूं वेठो हुजे अरे मौलवी हनीफ वरी जो आयो आहे इहो छाजे लाइ आयो आहे माना उनजो मूंसां तालुक न आहे मूंसां तालुक हुजे हा त मुंहिंजे कासिद जी मुंहिंजे मोकिलियल जी इज़त करे हा न उनजे अचण ते ख़ुशि थी हा न वो मिठा अल्लाह फरमाए तो नबी के मुंह मोकिलियो आहे तव्हां ॾे जे ख़ुशि थियो था त ॼणो तव्हांखे अल्लाह सां तालुक आहे रब सां मोहबत आहे तॾहिं त उनजे मोकिलियल रसूल जे अचण ते तव्हांखे
मदीने वारे साईं जे मिलाद जो महीनो चंड बीहंदो आशिकन जे लाइ ईदू ऐं हुननि जा वरी ॻूठ चिॿा टिफो ईंदो शिकिल पुछड़ी भाई खर्च कयूं असां मेहनत कयूं असां जुलूस कढूं असां झंडा लगायूं असां ऐं तोखे छोदी तकलीफ़ थे मिठा इन जो मक़सद आहे त इन के न रब सां मोहब्बत आहे न रब दे रसूल जी इज्जत उन जे दिल में आहे न त यार अचे रब जो पैगंबर अचे त दिल खे ख़ुशी त थी बाप जो ख़ुशी थींदी या न थींदी तव्हांखे बि का ख़ुशी थी आहे मुखे में मुहांडा ॿुधाईंदा आहिनि सूरत ॿुधाईंदियूं आहिनि कहिड़ा ख़ुशि थिया आहिनि कहिड़ा न ख़ुशि थिया आहिनि इश्क वारा मुर्कदा ऐं कुदूरत वारा कुरकदा वो तव्हां मुर्कण वारा या कुरकण वारा चओ सल्लल्लाहु अलैहि आयो रब जो हबीब पुकार थी वया आयो रब जो हबीब खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया टिपुल वारन जा नसीब बेड़ा ओ अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर दीवारों दर जद कले कर नजर आयो जो तबीब महकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया सुन्नम जा नसीब खुलिया आशिकन जा नसीब आयो रब जो हबीब पुकार थी वया जितना महबूब की आमद थी उहे घर उहे खिड़कियों उहे दर उहे दीवारों हर पासे खुशबू ही सुगंध ही सुरान खुदा जो कसम मुस्तफा के अचण सां पूरे मक्के जो शहर सुरहोई खुशबूदार बनी वियो पर मक्के जे मसाफ़ात जा बस्तियों ऐं ॻोठ हर पासे सुरहान ऐं सुरहान थी वई माण्हू हैरत में अजब में पुछनि पिया ही कहिड़ो अतुर आहे ही कहिड़ो अंबर आहे ही कहिड़ी सेंट ऐं परफ्यूम आहे चवण लॻा त अॼु हज़रत अब्दुल्ला जे घर में दिलबर मोहम्मद आयो आहे ही उन जे जिस्म जी खुशबू ऐं सुरान जेॾी महिल अम्मा हलीमा मदीने वारे साईं खे मक्के मां खणी पंहिंजे कबीले बनु साद ॾे वई जिन हुज़ूर गुज़रनि पिया उहे कस खिड़कियूं पहाड़ियूं पाथरियूं हर पासे खुशबू ई खुशबू थींदी पई जेॾी महिल कबीले बनु साद में मुंहिंजे आका जी आमद थी आहे पूरे कबीले वारा हैरत में अची पुछण लॻा त अहिड़ी सुरहान असां ज़िंदगी में न सिंघी आहे हीअ खुशबू ई छाजी आहे सिंघंदा तलाश कंदा सिंधो अम्मा हलीमा जे घर मक्के मां मक्को मंडी आहे तिजारती मंडी आहे शाम रूम जा वॾा वॾा वापारी ईंदा आहिनि शायदि को अत्र वठी आई आहे जो हेॾी खुशबू थी वई आहे कि अचो तव्हांखे ॾिस ॾेखारिया जेका खुशबू मक्के मां अल्लाह अल्लाह जेॾी महिल बीबी हलीमा साईं कबीले बनु साद वारनि खे वठी आई जी नज़र मुस्तफा जे मुखड़े ते पवे ईअं पियो चवे त ॼण चोॾी जो चंड हलीमा जे हवेली में लही आयो आहे मुस्तफा जे बदन जा खुशबू जो लिपटूं पियो निकिरनि जेॾी महिल हुज़ूर जन हज़रत अम्मा आमिना हज़रत अम्मा हलीमा साईं जे बचड़नि सां गॾिजी बकरियूं संभालण जे लाइ बनु साद जे वाचन में वेंदा हुआ त उहे
वादियूं खुशबूदार ऐं सुरहियूं बणजी खुदा जाने तो मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे गुलाम मुस्तफा नालो त खुश्क आहे मूंखे वठी वियो चई तव्हांखे वठी थो हलां अम्मा हलीमा जो घर अञा ताईं मौजूद आहे पत्थरनि जो ठहियल नंढड़ो घरड़ो वठी वियो उहे वादियूं उहे माथरियूं कबीले बनु साद जो ॾेखारी अल्लाह जो कसम जेका खुशबू मदीने में ईंदी आहे अॼु ताईं बीबी हलीमा जे उन पत्थर में मजा हुआ सुभान अल्लाह हजरत अनस बिन मालिक तो चवे त जेमल मुस्तफा करीम जे हथ सां केर हथ मिलाईंदो क अन्नहु उखरज मिन जुनतिल अतार मुस्तफा जो हथ एॾो थधो एॾो नरम एॾो मुलायम एॾो खुशबूदार जो ईअं लॻंदो हो ॼणो अतार जे अतर जे तबले मां हथ निकितो हुजे एॾो थधो एॾो खुशबूदार हूंदो जेमल को माण्हू मदीने वारे साईं सां हीअं हथ मिलाईंदो त टिनि ॾींहंनि ताईं उनजे हथ मां मुश्क खां वधीक खुशबू हुई मुल्ले जे बदन मां पखर निकिरे बदबू अचे छट अचे थप निकिरे मुस्तफा जे पाक बदन मां पखर निकिरे मुश्क खां वधीक खुशबू अचे नंढड़ा नंढड़ा ॿार मके जा मदीने जा साईं जन वटि मायरूं खणी ईंदियूं हुज़ूर जी आदत हुई नंढड़ा ॿारड़ा ईंदा हुज़ूर जन उन्हनि जे मथनि ते हथ फेराईंदा उन्हनि जे चेहरनि ते हथ घुमाईंदा कॾहिं कंहिं ख़ुशनसीब ॿार खे पंहिंजे झोली पाक में विहारींदा जेॾीमहिल उहो ॿार मोटी वेंदो हो त उन्हनि जा घर खुशबूदार खटियूं खुशबूदार थी वेंदियूं माण्हू चवंदा त ही बच्चो मुस्तफा जी झोलीअ मंझां थी आयो सुभान अल्लाह अॼु बि मदीने शरीफ़ वञो न अॼु बि अल्लाह साईं इश्क ऐं अदब सां शल हाज़िरी नसीब करे खुदा जाने तो मदीने की गली गली में हर घिटी में हर गस में अॼु बि मदीने वारे साईं जी सुहाण ईंदी अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां मां हाणे हफ़्तो खनि जी वार मदीने शरीफ़ में आयो आहियां मदीने शरीफ़ में उस मींहुं वसी पियो मूंखे हिकिड़ो दोस्त वठी वियो पंहिंजे बाग में कम कंदो हुयो उन बाग में असां बाग घुमूं पिया ओचितो मींहुं पइजी इमाम समूदी लिखियो आहे त जेॾीमहिल मदीने जी मिटीअ ते मींहं जूं कणियूं पवंदियूं आहिनि त उन मिटीअ मंझां खुशबू निकिरंदी आहे फमालिल इत्र वल काफूर वल संदल रुतबू अतर में अंबर में संदल में एड़ी सुरहान नाहे जेका मुस्तफा जे मदीने जी मिटीअ मां खुशबू थोड़ी वल जो मींहुं पियो कणियूं पियूं मदीने जी सरज़मीन ते त मां बि वञी ॾिठो त जेको इमाम समूदी लिखियो आहे उहा सुरहान खुदा जाने तो मदीने जी मिटीअ मंझां अहिड़ी खुशबू पई अचे जो न के सेंट में न के परफ्यूम में अहिड़ी पर अहले दिल आरिफन लिखियो आहे त जेकॾहिं को माण्हू खुशनसीब जेके मदीने वारो ज़ियारत कराए जेके मदीने वारे की ज़ियारत थिए मिसाल ख्वाब में पंहिंजे घर में ॾिठई कमरे में ॾिठई के मस्जिद में ॾिठई या कंहिं मैदान में ॾिठई जे ख्वाब में सरकार के जिते ॾिठो सुबुह जो उन जाइ ते वेंदो उनखे मदीने वारी खुशबू उते मौजूद तव्हां सम्झी अल्लाह करे करे असांजा घर बि खुशबूदार अरसा हुआ ते बाकी
इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की, इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की, रातें भी मदीने की, चौराते भी बातें भी मदीने की। अरे जीने में ये जीना है, क्या बात है जीने की, जीने में ये क्या बात है जीने की, रातें भी जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह जो बानुआ साले बानुआ, अल्लाह ने खौफ वारो बानुआ के बादशाही शहर में आयो। सुजाग बेटा आयो, तवज्जो मुड़े आ, ध्यान मुड़े आता है। बादशाही शहर में आयो, अल्लाह जो वली सोहनो, सूरत जो सोहनो, सीरत जो सोहनो, बादशाही शहर मां गुजर जो गलियम जा, बादशाह जी रानी मथो महल मान से जेमल उन जी नज़र हिन फकीर दुवेश जे मथा पई, जो हुस्न जमाल हसीन चेहरो ॾिठई। नौकर खे मोकिली ने फकीर खे वठी हिन खे फकीर खे वठी विया बादशाही महल में। माई उनखे बुराई जे लाइ सॼो, ज़िना जे लाइ सॼो, गंदे कम जे लाइ सॼो। फकीर अल्लाह जे खौफ वारो रोई चवे थो, सारी जिंदगी रब जी इबादत में गुज़ारी आहे, अॼु जे मां ज़िना कयां, अॼु बेहयाई जो कम कयां त क़यामत जे ॾियारे लॼपाल नबी जे अॻियां मां कहिड़ो जवाब ॾींदुसि, कंधु कहिड़ो खणंदुसि महबूब जे अॻियां। उन शहज़ादी के चई त मां कॾहिं बि इहो कमु नथो करे सघां। माई खे चयो त सोन ॾियां, चांदी ॾियां, पैसा ॾियां, लालच ॾिनई, चई मूंखे सॼी बादशाही ॾेई छॾी त बि गुनाह ते वेझो न वेंदुसि। चई जेकॾहिं मुंहिंजी मुराद पूरी न कंदे, माई जो तोखे माराए छॾींदसि, क़त्ल कराए छॾींदसि। फकीर चयो मरण क़बूल आहे पर बद किरदारी क़बूल न आहे। ख़ुदा जो ख़ौफ मदीने वारे जो आशिक़ आहे, साईं मुस्तफा जी मोहब्बत वारो आहे। चवे थो शहज़ादी मरण क़बूल आहे पर मां कॾहिं बि गुनाह न कंदुसि, ज़िना न कंदुसि, न त क़यामत जे ॾियारे मदीने वारे साईं जे अॻियां मां कहिड़ो जवाब ॾींदुसि। माई बस करण लगी, हीला हलाइण लगी, उनखे गुनाह जे लाइ, बुराई जे लाइ सॾण लगी। पर ही ख़ुदा जे ख़ौफ में, हर तरह जे ख़ौफ खां बि, हर तरह जे लालच खां बि बेनियाज़ हुयो। आखिर माई हिनखे बुराई जे लाइ ज़बरदस्ती करण लगी। हाणे शहज़ादी मूंखे थोरो पेशाब जो ख़्याल थियो आहे, वाशरूम मां थी अचां, पोइ तूं जीअं चवंदी थी कंदुसि। हे वाशरूम जे वियो, छा कयईं जो आ गंदगी खणी, खिलासत खणी पंहिंजे मुंहं खे मञई, उहा गंद खणी पंहिंजे जिस्म खे मञई त मन औरत खे नफ़रत पैदा थिए। उहा गंदगी चेहरे खे मले, बदन खे मले, जेमल ॿाहिरि निकितो आहे।
इनके थिके तड़े मालमा कढी छॾियऊं ही जो बाहर निकरी नहर में वञी गुस्ल कयईं धोतई पाण के मस्जिद में अची बरकातूं नफल नमाज शुक्राने जो पढ़ी मौला अज शैतान मुंहिंजो ईमान पियो थोड़े पर तो मुंहिंजो ईमान बचायो आहे शुक्राने जो नफल पढ़ी मस्जिद में लेटियो अञा अख लगी त लजपाल नबी जी ज़ियारत दीदार हुजूर जी ज़ात बाबरकात जो दीदार थियो साईं फरमाइनि था ओरे आ तोखे भाकुर पाया तोखे सीने सां लाया अॼु तो पंहिंजो ईमान बचायो आहे सिना खां पाण खे बचायो आहे अॼु मां मोहम्मद तोखे भाकुर पाइण आयो आहियां रोई चई या रसूल अल्लाह मुंहिंजो बदन बदबूदार गंदो बदन खलीज मुझो बदना या रसूल अल्लाह मां लायक न आहियां जो तव्हांजे में छो अची सघां साईं फरमाइनि था घबराए न असां तोखे बदबू खां बचाए खुशबूदार बणाइण आया हुजूर जमीन के पंहिंजे करीब कयो आहे महबूब हिन खे भाकुर पातो आहे सीने सां लातो आहे भाग देन जा फलाने दे मदीने वाले जो भाकुर नसीब मन रानी फिल मनामे फकत रानी फइन्न शैतान ला यतमस्सर बी जे ख्वाब में मुखे ॾिठो उन्हें सच पच मुखे ही ॾिठो छो त शैतान मुंहिंजी सूरत न वठी सघंदो आहे पीर फकीर वलीअ जी शैतान सूरत वठी सघे थो पर मुंहिंजो मुस्तफा बेमिसाल आहे शैतान खे जुर्रत न जो मदीने वाले साईं जी शबीह वठी सके हुजूर फरमाइनि था ओरे आ तोखे सीने सां लाया तोखे भाकुर पाया जो तो अॼु पंहिंजो पाण खे ज़िनाकारी खां बचायो शर्मसार पियो थियो त कीअं वेझो वञा कीअं करीब वञा साईं फरमाइनि पिया घबराए न मुंहिंजे वेझो आहे जी सरकार मुखे भाकुर पाए सीने सां लातो फरमाइनि था तो अॼु पाण खे बदबू लावी आहे अॼु असां तोखे उन बदबू जे बजाए खुशबू ॾियण आया आहियूं उनजे चेहरे ते सरकार हथ फेरायो आहे त उनजे चेहरे मां उनजे बदन मां खुशबू अचण लॻी सरकार उनखे पंहिंजे भाकुर में वरितो जेॾी महिल महबूब जो भाकुर नसीब थी वियो त विलायत जा आला आला पाला दर्जा नसीब थी विया जेॾी महिल अखि खुलियसि त पूरी मस्जिद खुशबूदार हुई उहा खुशबू जेका मदीने वारी सुभान अल्लाह इन जे बदन मां खुशबू पई अचे समझई त ॾींहं ॿिनि में खुशबू ख़त्म थी वेंदी पर जीअं वक़्तु गुज़रे खुशबू वधंदी वञे खुंटी न हिन जे बदन मां खुशबू सुरहान ख़त्म न पई थिए हफ़्ता गुज़रिया महीना गुज़रिया साल गुज़री विया पर खुशबू ख़त्म न थी अल्लाह अल्लाह पुट जाओ उन्हें पुट जे बदन मां भी खुशबू पोटो जाओ उन्हें जे बदन मां खुशबू सत्सन पीढ़ियुनि ताईं सत्सन नस्लनि ताईं उन्हें जे खानदान में खुशबू ईंदी हुई जेके मदीने वारे मीर भाकुर पाए सीने सां लाए खुशबू मले सुभान अल्लाह ईमान इहो मोमिन इहो आशिक रसूल इहो जेको बदकारी खां पाण खे बचाईंदो आहे गुनाह खां पाण खे बचाईंदो आहे नाफरमानी जे कम खां पाण खे बचाईंदो आहे पोइ अहिड़नि भाग वारनि खे मुस्तफा जो भाकुर बि नसीब जेके सरकार जो भाकुर मिली वञे न सतन पीढ़ियुनि ताईं उन मां खुशबू न घुटंदी आहे सल्लल्लाहु अलैहि या
मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि अना मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि रसूल बिल हक अल्लाह बटा रसूल हक जो पैगाम खणी आयो आ हक खणी आयो आ सच खणी आयो आ तवा के हक ई सच दी राह ॾेखारण ऐं सेखारण आयो आ फआमिनू खैरन लकुम तव्हां ते ईमान आयो तव्हां जे लाइ इन में खैर आ भलाई आ कामयाबी आ याद रखो डेरा मुराद वारा जेकरे कामयाबी कामरानी आहे तो दिल पर नबी जी गुलामी में मुस्तफा जी फर्मा बरदारी में आ बे हर रस्ते ते जिल्लता ख्वारिया रुसवाइया पर इज्जत वाली बात आ दिल पर नबी दे गुलामी वाली बात आ बुधायो वो मदीने वाले साईं जी गुलामी कभी दुनिया एक पासे थी वजे पर लजपाल नबी जो दर न छड़ो ओ मुखम जो पीरी मौला नख से नख भेरा लो गुरु से तरु से वो नख ओ दिया सूर मिला सही महबूब रुठो तमरी वींद से कन पे जो पिनी तन तांद पुसे नख भेरा लो गुरु से तरु से वो नख हिकड़ा शैतान के रास्ते ते या मदीने वाले साईं जे रास्ते ताकि केड़ो रस्तो बने दो जेके मुस्तफा जो रस्तो बने दो अतलो तो मते कर सोने नबी जो रस्तो बने दो हां ओ मिठा इन रस्ते ते इज्जत फआमिनु खैरन लकुम रब फरमायो ऐलान करे छड़ो कुरान जे अंदर मुस्तफा ते ईमान लो उन जी बात वठो तवा जे ला हिते बखैर हुते बखैर बिनी जहानन जी भलाई आ वइन तकफुरु जेता इनकार कंदो मुझे नबी जो रस्तो छड़े दींदो तो कसम तव्हां खे आ नुक़सान तव्हां जो आ फइन्न लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द व कान अल्लाहु अलीमन हकीमा ज़मीन आसमान जो मालिक अल्लाह हुआ रब बेपरवाह बेनियाज़ रब तव्हांजे किरदारन प्रकारन खे ॾिसण वारो आ रब हिकमतुन जो मालिक आ तव्हां जेकॾहिं नाफ़रमानी वारी वाट वठंदो तव्हां रब खां निकल न आहियो गुच्छा न आहियो तव्हां अल्लाह जे सास खां कॾहिं मख़फ़ी थी नथा सघो अल्लाह तव्हांखे ॾिसण पुछण वारो आ जे कामयाबी चाहियो था त मुंहिंजे नबी जे दर जी गुलामी गुलामी जी पहिरीं निशानी अथव निमाज़ ॻाल्हायो पहिरीं निशानी इस्लाम ऐं कुफ्र जे विच में फ़र्क़ु करण वारी शइ निमाज़ नमाज 5 वक्त पढ़ो सुहानी रखो अल्लाह जो जिक्र कयो मस्जिद सां दिल लायो नेकी जे रस्ते ते हलो चंगी वाट मुस्तफा जे सुन्नत शरीयत वारी वाट खुदा जाने हिते भी भलाई हुजे हां ही जेके मुसीबतूं अचन थियूं न कॾहिं मींहनि जे सूरत में कॾहिं ॿोॾुनि जे सूरत में कॾहिं कहत जे सूरत में कॾहिं ज़िलज़िलनि जे सूरत में क़ुरान फरमाए थो वमा असाबकुम मिन मुसीबतिन फबिमा कसबत अयदीकुम तव्हांखे
ताजे हथन की कमाई आ ताजे अमल की शामत आ वमा अना बिज़ल्लामिल लिल अबीद मा अल्लाह पंहिंजे बानन सां ज़ुल्म न कंदो आहियां चओ अल्लाह ज़ुल्म खां पाक आहे अल्लाह के ज़ना इंसाफ़ी न कंदो आहे वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून पर माण्हू पाण पंहिंजे जानुनि सां ज़ुल्म कनि था बेटा जेको नमाज़ नथो पढ़े पंहिंजी जान सां ज़ुल्म थो करे जेको चोरी थो करे ज़िना थो करे शराब थो पिए व्याज थो खाए रिश्वत थो वठे मिठाइयो पंहिंजो पाण सां पाण ज़ुल्म थो करे जेकरे तू मोमिन सच्चो आहीं त गुनाह वारी वाट छॾ ज़ुल्म वारी वाट वठ न वठ पर अदल वारी इंसाफ़ वारी मुंहिंजे मुस्तफ़ा जे गुलामी वारी वाट वठ अॼु व्याज आम थी वियो आहे व्याज खे माण्हू गुनाह नथा सम्झनि मदीने वाले मीर फरमायो हिकिड़ो रुपयो व्याज जो खाए घणो ॼणो पंहिंजी माउ सां काबे में अंदर वञी ज़िना करे चीजल माउ जे मां ॼाओ आहे उन माउ सां ज़िना करे साॻे बैतुल्लाह जे अंदर वञी एॾो ॾोह आहे व्याज वठण हिकिड़ो रुपयो न्याणियूं खपाइण जो हराम आहे न्याणियूं पैसनि ते विकणण जेको न्याणियूं विकणे थो न पैसनि ते तव्हांजे बलोचिस्तान में लेकिन असां सिंध में त ज़ुल्म लॻो पियो आहे 2.5 लख में पियो छोकिरी खपाइजे हिकिड़े खे ॿिए वरी जो 3 लख थो ॾिए 2.5 वारो छुटो मङणो हुन 2.5 वारो कयो वरी 3 लख वारे खे ॾेई छॾियो ज़ुल्म साईं फरमाइनि था जेको न्याणी पैसनि ते विकणे थो क़यामत जे ॾींहुं अल्लाह फरमाए थो इन सां मां रब जंग अल्लाह जंग करे तो खटंदो या हराईंदो बिन मानुन सां अल्लाह क़यामत जे ॾियारे न फरमाए तो मां इन सां जंग कंदुमि बिन मानुन सां हिकिड़ो जेको आज़ाद इंसान खे पैसनि ते विकणे न्याणी आहे उन खे पैसनि ते विकणे क़यामत जे ॾियारे अल्लाह फरमाए तो मां इन सां जंग कंदुमि ॿियो उहो माण्हू जेको व्याज वठे थो इन व्याज तौर सां अल्लाह जंग कंदो मुसलमानों हलाल खाओ कुलू मिन तय्यबात वअमलू सालिहा हलाल पाकीज़ा शयूं खाओ तो अमल सालिहा कयो जेको माण्हू हराम पेट में आहे नमाज पढ़े उनकी नमाज कबूल न पवंदी पेट में हराम दुआ घुरे उनकी दुआ कबूल न पवंदी हराम जा कमाई मजा इहराम वठी उम्रे ते वियो इहराम पाए हराम जी कमाई मां टिकट भरे हज ते वियो इहो हज मोटाए उनजे बूथ ते वराए मनाए कहनि था इहो हज कबूल नाहे जेकी हराम जी कमाई आहे जिन में तलबियो पढ़ंदो आहे न चवंदो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक तो मलाइक चवंदो ला लब्बैक वला सदैक तुंहिंजे लाइ का बि लब्बैक नाहे तुंहिंजे लाइ का बि भलाई चङाई नाहे हराम खाई पर रब जे दर ते इन्नल्लाह तय्यबुन वला यक़बलु इल्ला तय्यबा अल्लाह पाण भी पाक खैरात इबादत साले अमल उहो कबूल कंदो आहे जेको पाक ऐं साफ़ हूंदो रिश्वत वठी हराम जी कमाई उन मां मस्जिद ठाराए रिश्वत जे पैसनि मां व्याज जे पैसनि मां मदरसो ठाराए या इबादत मोटाए उनजे बूथ ते मलाइका हंदा है साईं फरमाइंदा रब साइमिन लैस लहू मिन सियामिही इल्ला अल अतश वल जूए घणा रोज़ेदार रोज़ो रखन था पर उनन जी सहरी हराम मां उनन जी अफ़तारी हराम मां उनन के रोज़े मजा सवाए भुख जे सवाए उञ जे जो कुछ भी न मिलंदो न अजुर न सवाब न जन्नत न नेमत उन्हें के सिर्फ भुख पले पवंदी व रुब काइमिन लैस लहू मिन क़ियामिही इल्ला सहर घणा रात के जागण वाला एड़ा हन रातियों जागंदा हन पर उन्हनि के जागण मां थकावट खां सवाइ कुछ न मिलंदो थकावट थी भी न अजुर न सवाब न जन्नतूं नेमतूं मिठा हलाल खाओ बच्चन के हलाल खारायो औलाद के हराम खाराईंदो न जेको उनजे औलाद जे अखर मां हया मोकलाईंदो ओ औलाद नाफरमान थी वेंदो औलाद वो पीउ मां जो बेफरमान बणजी वेंदो जे औलाद के हराम
ते पालियो अज मूसा वायदो कयो अल्लाह जे घर में त इंशाअल्लाह जेको मदीने वाले मीर रस्तो सेखारियो उन ते अमल कंदा मदीने वाले साईं जे सुन्नत ऐं शरीयत ऐं दीन वाले रस्ते ते हलंदा क़बूल आहे घणो चवण या थोरो चवण बस हिकड़ी ॻाल्हि मुंहिंजे पल्ले पइजी वञे त मुंहिंजी तकरीर लॻी वई मुंहिंजी तकरीर सजाई थी वई डॉक्टर महबूब जो ख़र्च बि सजाए वठी बाक़ी मां 3 कलाक तकरीर कया तूं मोती छॾी उथियो वञो वञी अमल न करी त फ़ाइदो कोन्हे ओ बेटा हे जेके मजलिसूं थियनि थियूं मीराद मल्हायो वञे थो उन में जा अचो त सिखो पिरायो अमल वारा बणजी मोटो अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी थी रब करीम शाह सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।